शांति। हाणे बाबा खे यादि करो। महात्मा बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां आत्मा सदा हिक रस स्थिति में स्थित रहण वारी अचल अडोल आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि आत्मा आत्मा भाव भाव हूंदी आहे न। आत्मा आत्मा केरु हूंदी आहे? भाव भाव हूंदी आहे। ऐं शिव बाबा सभिनि जा बाप हूंदा आहिनि। आत्मा बाबा आहे ऐं शिव बाप सभिनि जो पीउ आहे, सभिनि आत्माउनि जो पीउ आहे। शिव बाप असांजो केरु आहे? सर्वशक्तिवान। त असां सर्वशक्तिवान बाप जा ॿार आहियूं। जंहिंजो पीउ अगरि करोड़पति हुजे त हुनखे छा कमी है न? कुझु कमी थोड़ी थी सघंदी आहे। ईअं ई बाबा चवनि था कि मां सर्वशक्तिवान तव्हांजो पीउ आहियां, लेकिन हुनजी शक्ति असांखे कॾहिं मिलंदी जॾहिं असां उनखे पंहिंजो पीउ जे संबंध में यादि कंदासीं, है न। उनखे पंहिंजे पीउ जे संबंध में यादि करो, तॾहिं सर्वशक्ति ईंदी, असां में बि शक्ति ईंदी। ॿियो न, हीअं न कि असां त भॻवान खे यादि कंदा आहियूं, असां त ॾाढो सुठा आहियूं, असां त कॾहिं ग़लती न कंदा आहियूं, है न। मां त सर्वशक्तिवान जी ॿार आहियां ऐं असां ॿियनि खे दुख ॾींदा वञूं, है न। ईअं न करिणो आहे। अगरि तव्हां हीअ सोचो था कि हा मूंसां गॾु शक्तिशाली पीउ आहे, मुंहिंजो कोई कुझु न बिगाड़े सघंदो। जीअं न असुर माण्हू वरदान वठी वठंदा आहिनि, पोइ उन्हनि खे वरदान त मिलियल आहे, हाणे उन्हनि खे त कुझु थी न सघंदो आहे, ऐं उहो पोइ ॿियनि खे तंग कंदा रहंदा। पोइ सभु माण्हू भॻवान हुन देवी देवता वटि वेंदा आहिनि कि तव्हां हिन खे वरदान ॾिनो आहे, इहे त असांखे ॾाढो परेशान थो करे। त इहे जेकी कहानियूं ठहियल आहिनि, इहे कोई ॿी कोई कहानी न आहे, कोई सतयुग त्रेता में ईअं न थियो। हाणे द्वापर कलयुग में ईअं थींदो आहे, द्वापर खां ईअं थींदो आयो आहे न। अॼु ॾिसो, कोई वॾो पंडित, वॾो पुजारी हुजे, नामी ग्रामी, है न, हुन भॻवान जो ॾाढो तप करे शक्ति धारण कई हुजे, ऐं उहा हाणे हुन शक्ति जो मिसयूज़ करे थो, है न। हुन पद जो मिसयूज़ करे थो, चाहे पद मिलियो हुजे, चाहे भक्ति में बि हुजे, ऐं उहो अंदर ई अंदर बुरा कर्म थो करे, माण्हुनि खे परेशान थो करे। लेकिन हुन त एॾो वॾो टाइटल पंहिंजे तप सां वरितो अथई न। हूंदा आहिनि न कई साधु संत सन्यासी या कोई भाई साहब, हर धर्म में वॾा हूंदा आहिनि, है न। माण्हू त उन्हनि खे सोचंदा आहिनि इहे त वॾो भाई साहब आया, इहे त वॾो गुरू आहे, इहे त वॾो संत आहे, ऐं अंदरि ॾिसो त घपेला था करनि, है न। त इहे असुर हिते ई आहिनि, बसि माण्हू उन्हनि खे चई नथो सघे, माण्हुनि खे सभु पतो आहे। ये घर गृहस्थी में भी थींदो आहे। अगर कोई घर गृहस्थी में भी वॾो हुजे न
भले हुन वटि पैसो हुजे, नाम कमायो हुजे, लेकिन अंदर ई अंदरि ग़लति कमु करे थो। लेकिन माण्हू हुनखे छो था चई सघनि छो जी उहो वॾो आहे ऐं हुनजे हथ में पैसो अथसि, नाम अथसि न। घर में अगरि कोई वॾो हूंदो आहे जंहिंजे कंट्रोल में सॼो पैसो आहे त उहो कुझु बि ग़लति चए करे हुनखे कोई चई नथो सघे। अॼुकल्ह त माण्हू न ॿुधंदा आहिनि, पर जेसि ताईं ॿार बि वॾो थिए न, अॼुकल्ह जा ॿार त न ॿुधंदा। अॼुकल्ह जा ॿार त मारे बि छॾंदा न, ज़्यादा सहन या त भॼी वेंदा या मारे छॾंदा या ख़ुदि मरी वेंदा। पर पहिरियों त माण्हू सहन कंदा हुया न, घर जा वॾा जीअं चवनि करो, भले ग़लति हुजे त बि करो, है न। त इहे असुर ॿिया कोई न आहिनि, हिते ई ॾिसो, इहे बसि माण्हू चई नथो सघे कि इहे त असुरनि जहिड़ो कमु थो करे न। अॼु वॾो अगरि घर में कोई पाठ पूजा कंदो हुजे, कोई सुठी हुन शक्ति प्राप्त कई हुजे, हुन खां पोइ अगरि उहो हुन शक्ति खे मिसयूज़ कंदो आहे, माण्हुनि खे परेशान कंदो आहे, माण्हुनि सां पैसा ठॻंदो आहे या कुझु ग़लति कमु कराईंदो आहे, त जेसि ताईं हुनजी शक्ति ख़तमु थिए तेसि ताईं माण्हुनि खे त भुगतणो पवंदो आहे न, है न, भुगतणो ई पवंदो। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा इहे यादि रखो कि असां त सोचूं था कि भॻवान जी मां संतान आहियां, मास्टर सर्वशक्तिवान जी संतान आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, लेकिन असांखे ॿियनि खे दुख न ॾियणो खपे। थींदो आहे न, घर गृहस्थी में बि अॼु माण्हू टिकाणे थो थी अचे, सुबुह अमृत वेला करे थो, पाठ पूजा करे थो, पोइ सॼो ॾींहुं माण्हुनि खे केॾो उल्टो सुल्टो हिकु नशो रहंदो आहे कि हा ॾिस मां सुबुह जो उथी बि आहियां, हेॾो कमु, अमृत वेला टिकाणा थी आई आहियां, हाणे ॾिस मां कमु बि करां थी ऐं तूं अञा ताईं वेठी आहीं, कुझु करे ई नथी, ईअं नथी करे। हिकु अंदरि न जोश अची वेंदो आहे, पोइ माण्हू ॿियनि खे उल्टो सुल्टो चईंदो आहे, कुझु हेठि नज़र सां, ईअं मतिलबु उन्हनि खे घटि नज़र सां ॾिसंदा आहिनि। ठीकु आहे, तव्हां अमृत वेला करो था, पाठ करो था, तव्हांजो भाग्य ठहींदो, ॿियनि खां जेतिरो बि पुॼे थो करे, है न, जेतिरो बि उन्हनि खां पुॼे थो, चलो जो बि करनि था। लेकिन माण्हुनि खे कॾहिं कॾहिं अहंकार बि अची वेंदो आहे, ॾिस मां हेॾो पाठ थी करां, मां हेॾा टिकाणा घुमी आयमि, ॾिस मां हेॾो टिकाणा घुमी आयमि न, हेॾा तीर्थ करे आई आहियां, ॾिस मां रोज़ु अमृत वेलो कंदी आहियां। त हिकु अंदरि जेको अहंकारपन ईंदो आहे न, इहे असुरपन आहे। ऐं हुन अहंकार जे वश थी करे अगरि कोई माण्हू कंहिंखे बुरो भलो चई छॾंदो आहे या कंदो आहे न, त हुनजो बुरो थींदो आहे, छो जो हुन में शक्ति त हूंदी आहे। अॼु तव्हां अमृत वेला करो, पाठ करो, टिकाणा वञो, तव्हां में शक्ति त ईंदी। लेकिन अगरि तव्हां हुन शक्ति सां घर में आया ऐं माण्हुनि खे उल्टो सुल्टो चइणु लॻी विया, है न, घर वारा त वेठा ई आहिनि, हाणे उथिया आहिनि, ईअं ॾिस तूं उथे बि नथो, छा थो करे, ईअं उहा, त इहे तव्हां पंहिंजी सभु शक्ति उन्हनि में वेस्ट करे छॾी। ऐं अगरि हुन तव्हांजी ॻाल्हियुनि खे एॾो बुरो न मञे, उहो पंहिंजी मस में मस रही हो, त मतिलबु तव्हांजी शक्ति खे हुन पार करे छॾी, जेकी बि तव्हां शक्ति वरिती हुई उहो हुन में अची वई। त अमृत वेला तव्हां था करो, लेकिन उन्हनि खे वेठे वेठे शक्ति मिले थी तव्हां खां, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ये यादि रखिणो खपे कि असां आत्मायूं परम पिता परमात्मा जेको शक्तिशाली आहे न, हुनजी संतान आहे। लेकिन उहो माण्हुनि खे कॾहिं अञा अनुभव थींदो, छो जो भॻवानु शक्तिशाली त आहे, लेकिन रहम दिल बि आहे, दया जो सागर बि आहे, क्षमा जो सागर बि आहे। त असां भले रोज़ु भक्ति करूं था, भॻवान खे यादि करूं था, लेकिन जॾहिं कर्म क्षेत्र में अचो था न, त माण्हुनि खे क्षमा करो, दया करो, उन्हनि जे लाइ सुठो सोचो, है न, तॾहिं उन्हनि जो कल्याण आहे। तॾहिं माण्हू सम्झदा कि हा हीअ भॻवान जो ॿार आहे, है न। तॾहिं माण्हू, न त माण्हू छा चईंदा कि अरे हेॾा टिकाणा घुमे थी, हेॾा मंदर घुमे थी, हेॾा पाठ करे थी, त बि ईअं थी करे, है न, त बि अहिड़ी आहे,
कोई फ़ाइदो न आहे न। त भले ई माण्हू भक्ति करे लेकिन अहंकार छा जो अचिणो खपे, है न। माण्हू पाठ पूजा कंदो, व्रत जप तीर्थ कंदो, हुन आत्मा जो पुण्य जमा थींदो न। तव्हां ॿिए खे छा कंदा, ॿियो करे न करे, वैसे बि ॿियो करे न करे, अगरि तव्हां कंहिंखे ज़बरदस्ती बि पाठ पूजा कराईंदा हो त हुनजो जमा ई न थींदो। पर पाठ पूजा करण सां जमा न थींदो आहे। पाठ पूजा करण सां त पाठ पूजा छो कबी आहे, भई थोरो समय असांजो भॻवान जे समय ध्यानु वञे। लेकिन अगरि सिर्फ़ु तव्हां पाठ पूजा करो था लेकिन तव्हांजो ध्यानु हेॾे होॾे भटके थो, तव्हां दिखावे था करो, ॾिस मां बि करां थी, मां बि आहियां। कई माण्हू त धार्मिक स्थाननि ते न हिन करे वेंदा आहिनि ताकी माण्हू सम्झे इहे धार्मिक आहे, ताकी कोई मूंखे नास्तिक न चए, दिखावे जे लाइ। हा इहे बि आई आहे, माण्हू ॾिसनि की हा आई, है न। चलो हिन में बि अटेंडेंस त लॻी वेंदी, लेकिन बाबा जंहिंसां चवनि था की असांजी आत्मा शुद्ध कॾहिं थींदी, असांजी आत्मा शक्तिशाली कॾहिं थींदी, असांजी आत्मा जो पुण्य जो खातो कॾहिं जमा थींदो, जॾहिं असां मन सां भॻवान खे यादि कंदासीं। असांजे मन में भॻवानु न आहे, इहे माण्हुनि ग़लती कई आहे। कई माण्हू चवंदा आहिनि असांजे अंदरि ई भॻवानु आहे, असांजे दिलि में भॻवानु आहे, असांजी छाती में भॻवानु आहे। पहिरियों त माण्हुनि खे इहे न पतो आहे की आत्मा किथे रहंदी आहे। आत्मा में मन हूंदो आहे, तव्हांजे शरीर में मन न आहे, है न। तव्हांजी छाती में मन न आहे, है न। बुद्धि असांजी आत्मा में हूंदी आहे, मन असांजो आत्मा में हूंदो आहे, संस्कार असांजी आत्मा में हूंदो आहे, कर्म आत्मा कराईंदी आहे। तॾहिं त जॾहिं माण्हू कर्म कूटंदो आहे न तॾहिं पंहिंजे सर ते हथु मारंदो, है न। माण्हू मथे ते हथु ईअं कंदा आहिनि, अरे इहे ॾिस छा था करनि, अरे मुंहिंजा कर्म। त कॾहिं ध्यानु ॾिनो अथव असां मथे ते हिते तिलक छो लॻाईंदा आहियूं, हिते ई मथो छो कुटंदा आहियूं, हिते ई छो चवंदा आहिनि केॾो कर्म बिगड़िया थी तुंहिंजा, है न। मथे ते ई छो मारंदा आहियूं, तोखे दिमाग़ कोन थी छा, हे काॾे वियो थी। हा भई मगज़ त हिते आहे, लेकिन असांजी आत्मा हर कर्म कंदी आहे, असांजी आत्मा सोचदी आहे, असांजी आत्मा निर्णय कंदी आहे, ऐं असांजी आत्मा हिते भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे, जो नज़र न ईंदी आहे। लेकिन जो असां तिलक लॻाईंदा आहियूं न, हिन जो मतिलबु आहे की असांजी आत्मा हिते रहंदी आहे। माण्हू त सही चई छॾियो आहे भई बिंदी सुहागिन लॻाईंदी, है न। इहे सभु फालतू ॻाल्हियूं आहिनि। असांजी आत्मा हिते रहंदी आहे भ्रुकुटी जे विच में, सभिनि जी आत्मा रहंदी आहे। कंहिंजो पति मरी वञे छा थी वञे, हुनजी आत्मा थोरी निकिरंदी, हुनजी आत्मा त हुनजे शरीर में आहे न। त तिलक लॻाइण जो मतिलबु आत्मिक स्मृति जो तिलक लॻायो की असांजी आत्मा हिते वेठी आहे, है न। त सुहागिन मतिलबु आत्मा परमात्मा सां सर्व संबंध निभाईंदी आहे न। त आत्मा जो साजन भी परमात्मा आहे, आत्मा जो साजन भी परमात्मा आहे। त ये तिलक लगायो, या मां आत्मा स्मृति जो तिलक लगायो, या सदा तिलक लगायो, त यादि रखो मुंहिंजो साजन परमात्मा मूंसां गॾु आहे, है न। मथो बि ॾिसो ढकंदा आहिनि त हेसि ताईं ढकंदा आहिनि, सर जे विच ताईं। मथो ढकणु मतिलबु कि सदा पंहिंजे खे परमात्मा जी छत्र छाया जे हेठां सम्झो। ॾिसो इहे आध्यात्मिक रहस्य हूंदा आहिनि, भॻवानु असांखे ईअं सेखारींदो आहे। हुनजे बदिले माण्हू इहे कपिड़नि जा ऐं इहे स्थूल ॻाल्हियूं कंदा आहिनि, है न। त छा थींदो अगरि असां इहे ई सोचंदा रहंदासीं मथो ढकल आहे, जे टिकाणे माण्हू चवंदा आहिनि न मथो ढके छो। अगरि वीचारो सुठो भलो कीर्तन ॿुधे थो, सुठी भावना सां आयो आहे, मथो न ढकियो वञे न त हुनखे वीचारे खे डांटे मारंदा आहिनि या डांटंदा आहिनि, है न। त उहो वीचारो जो हुनजो जेको मन लॻियो हुयो, जे मन सां उहो आयो हुयो, उहो त डिस्टर्ब थी वियो न। हुन त सोचई भई हिते भॻवानु आहे, है न। ऐं वीचारो आयो एॾी श्रद्धा सां, एॾी शांती सां वेठो आहे, उनजो अर्थ तो ॿुधे, ऐं कंहिं ॾिठई अरे हिन मथो न ढके अथई, हट लठ हणी, त इहे छा कयो, हुननि पाप कयो। छो जो उहो मन भॻवान में लॻाए वेठो हुयो,
वैसे त भॻवानु निराकार आहे, चलो तव्हां जंहिं बि रूप में भॻवान खे मञो था उहो तव्हांजे दर ते आयो, भॻवान सां हुनजो मन जुड़ियो, तव्हां हुनखे लठाई छो ऐं मथो न ढके। अरे मथो ढके न ढके कोई उहो थोरी आहे। मेन आहे कि मन जो, आत्मा में जो मन हूंदो आहे न, असांजी आत्मा हिते भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे, असांजो मन जुड़णो खपे, असांजो मन शुद्ध हुजणो खपे, है न। भले तव्हां सनानु करे वञो न वञो, लेकिन असांजे मन में शुद्धि हुजणी खपे, कंहिंजे लाइ बि बुरी भावना न हुजणी खपे, सभिनि जे लाइ सुठी भावना, सुठी सोच हुजे, सभिनि जो ई कल्याण थिए, है न। त मन अगरि जंहिंजो शुद्ध हूंदो उनजो कनेक्शन भॻवान सां जुड़ंदो, भले उहो सनानु करे आयो न आयो आहे, भले उहो हथ धोई आयो न आयो आहे, भले उहो मथो ढके आए न आयो आहे, भले उहो चप्पल लाइ आए न आयो आहे, है न। केरु थो चए चप्पल लाइण मतिलबु ये शरीर रूपी ये शरीर असांजी जूती आहे। चप्पल लाइण जो मतिलबु छा हूंदो आहे? धार्मिक स्थाननि में चप्पल लाहे करे छो वेंदा आहिनि कि इन जो अर्थ हूंदो आहे कि पंहिंजी शरीर रूपी हिन जूती जी स्मृति खे भुलिजी करे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे भॻवान खे यादि कबो आहे। त माण्हुनि हिननि जे बदिले चप्पल लाइण जो सिस्टम ठाहे छॾियो अथनि, न त माण्हू सिर्फ़ु स्थूल ॻाल्हियुनि ते ई ध्यानु ॾींदा आहिनि। हा, इहे चप्पल लाइ भॻवान खे यादि करे तो सनानु करे आयो आहे, हथ धोतल अथसि, मथो ढकल अथसि, लेकिन इहे सभु त देहिक चीजूं आहिनि। असांखे त भॻवान खे यादि करण लाइ, भॻवान सां मन जोड़ण लाइ त देह खे ई भुलिजणो आहे। त चप्पल पातल आहे न पातल आहे, सनानु कयल आहे न कयल आहे, मथो ढकल आहे न ढकल आहे, इन जी त ॻाल्हि ई नथी अचे। हा, माण्हू सनानु कंदो आहे, चलो शुद्धि में सॼे ॾींहं में जेतिरी बार असां फ्रेश थींदा आहियूं ओतिरो बार सनानु करण जो क़ाइदो आहे। लेकिन चलो तव्हां सुबुह जो उथो था न, वैसे क़ाइदो छा हूंदो आहे भई, छो जी असां पंहिंजी गंदगी साफ़ु कंदा आहियूं त उहा शरीर खे बि पूरे खे सनानु कराइणो आहे, या उनखे सर्दी आहे हाणे अगरि कंहिंखां नथो थिए त गीले कपिड़े सां ई पोचे करे पोइ ॿिया कपिड़ा पाए छॾो, जेतिरो करे सघंदा आहियो मतिलबु, है न। लेकिन जॾहिं बि सनानु करो, अगरि तव्हां नथा करे सघो त जॾहिं बि करो त भॻवान खे असांखे कीअं यादि करिणो आहे। भले सनानु कयल आहे, ॾिसो हॉस्पिटल में कोई भर्ती आहे, हाणे महीननि खां कोई सनानु न कंदो आहे, उते ई भर्ती आहे, उते ई सभु कुझु बेड ते थिएसि थो, त उहो छा करे? उहो भॻवान खे यादि न करे, है न करे, हुनजो मथो न ढकल आहे त भॻवान खे यादि न करे। त इहे सभु माण्हुनि ईअं ठातो आहे। हाणे माण्हुनि ईअं ठातो आहे त हिनजे कारण माण्हू भॻवान जी ज़रूरत हुजे, हुन समय भॻवान जी मदद खपे त माण्हू करे न पाईंदो। तंहिंजे करे बाबा अॼु असांखे छा था चवनि कि जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मुंहिंजो पीउ सर्वशक्तिवान आहे, ऐं हुन सर्वशक्तिवान जी संतान मां शक्तिशाली आत्मा आहियां। लेकिन मां शक्तिशाली आत्मा त आहियां, लेकिन मूंखे पंहिंजी शक्तियुनि खे ॿियनि खे दुख परेशानी अपशब्द चइण में वेस्ट न करिणो आहे। हाँ, असांखे वेस्ट न करिणो आहे। असांखे ॿियनि जे भले जे लाइ भॻवान जो असांखे शक्ति ॾिनी अथई, उहो ॿियनि जे भले जे लाइ करिणो। त तव्हां बाबा चवनि था कि तव्हां सर्वशक्तिवान जी संतान पंहिंजी आत्मा में शक्ति भरो। सत्युग में असांजी आत्मा में ॾाढी शक्ति हुई, लेकिन जीअं जीअं आत्मा जनम मरण में ईंदी आहे न, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी, ॿियो टियों वठंदी, चोथों वठंदी, ऐं जनम मरण में ईंदे ईंदे छा थींदी आहे, हुनजी शक्ति ख़तमु थींदी वेंदी आहे। पोइ हुनजी शक्ति ख़तमु थींदी, कलयुग अंत में ईंदे ईंदे हुनजी शक्ति थोरी सी बचंदी आहे, है न। हिन समय हर सभिनि में थोरी सी शक्ति आहे, लेकिन सत्युग जे हिसाब सां ॾाढी थोरी आहे।
त हाणे हिन समय वरी हिन सृष्टि ते भॻवानु ईंदो आहे ऐं चईंदो आहे हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी आत्मा में वापसि शक्ति भरिजी वेंदी। है न। त स्वयं खे शक्तिशाली आत्मा ठाहिण लाइ असांखे परमात्मा खे निराकार रूप में यादि करिणो आहे, तॾहिं असांजी आत्मा में शक्ति भरिजंदी, तॾहिं ई असां जीवन में सुख शांति सां रही सघंदा आहियूं। न अगरि कंहिंमें सहन शक्ति न आहे ऐं हुनखे घड़ी घड़ी माण्हू कुझु न कुझु चईंदो थो रहे त हुनजे जीवन में सुख शांति हूंदो न हूंदो न, छोजो हुन में सहन शक्ति न आहे। अगरि कोई कंहिं माण्हू खे परखे नथो सघे, यथार्थ निर्णय नथो करे सघे, त हुन में उहा चीज़ न आहे त उहो जीवन कीअं जींदो, है न। धोखो खाईंदो घड़ी घड़ी माण्हुनि जे कारण। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में शक्तियूं हूंदियूं, गुण हूंदा, तॾहिं त असां जीवन में सुठी रीति हलंदासीं न, है न। त इन करे परमात्मा असांखे इहे ई ॾींदो आहे, ज्ञान गुण शक्तियुनि जी प्रॉपर्टी ई ॾींदो आहे। असांजी प्रॉपर्टी ई इहा ई आहे, ज्ञान गुण शक्तियूं। लेकिन असां हिन प्रॉपर्टी खे अगरि वेस्ट करे छॾंदासीं, फालतू सोच में, फालतू बोल में, फालतू कर्म में वेस्ट कंदा रहंदासीं, त असांजी आत्मा हिकदमि ख़ाली थी वेंदी। पूरी ख़ाली न थींदी आहे, थोरी सी बचंदी आहे। त कलयुग अंत ताईं आत्मा जी ताक़त हिकदमि थोरी रहिजी वेंदी आहे, जीअं त ताक़त जो दिवालो ई निकिरी वियो आहे। ऐं कलयुग अंत ऐं सतयुग जे विच जी समय खे छा चईंदा आहिनि? संगम युग। हिन संगम युग ते भॻवानु हिन सृष्टि ते अची करे वरी खां असांखे ज्ञान ऐं योग सेखारींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे पूरी सृष्टि चक्र जो। अञा ताईं असांखे कंहिं ॿुधायो हुयो कि माण्हू चईंदा आहिनि कि हाणे मूं में शक्ति न आहे, छो न आहे, लेकिन भॻवानु अची करे ॿुधाईंदो आहे। असां चईंदा आहियूं न भॻवान खे कि हाणे त मूं में शक्ति न आहे, त भॻवानु चईंदो अरे तव्हां सत्युग खां वठी करे पाठ वॼाईंदा आया आहियो न, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आया आहियो, त इन करे तव्हां में शक्ति न रही आहे हाणे। ऐं विकार बुराइनि में वञण सां शक्ति ॿियो जास्ती ख़तमु थी वेंदी आहे। त हाणे कोई ॻाल्हि कोन्हे, मूंखे वरी खां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो त तव्हां में शक्ति भरिजी वेंदी, लेकिन ॿियो कोई पाप कर्म न करो, है न। ॿियो कोई बि असांखे पाप कर्म न करिणो आहे। भई असां ईअं न हिकु तरफ़ त शक्ति भरूं था, ॿियो तरफ़ असां पाप था करूं, त हिन सां छा थींदो आहे? शक्ति उहा ख़तमु थींदी वेंदी, भरिजंदी वेंदी, ख़तमु थी वेंदी। जीअं मटके में छेद हूंदो त पाणी भरिजंदो वेठो, हेठि निकिरंदो वेंदो त मटको भरिजंदो, हीअं ई आहे, है न। कम से कम असांखे जीवन में जेतिरो थी सघे सर्व सां ॾाढो शांती प्रेम सां व्यवहार करणो खपे, ॾाढो सुठी रीति जीवन में हलणो खपे, तॾहिं ई असांजो बि भलो त हुननि जो बि भलो थी वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकील ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान। ब्राह्मण जीवन जी श्रेष्ठ स्थिति रूपी मॉडल प्राप्त करण वारा बेगमपुर जा बादशाह ठहूं। जॾहिं असां परमात्मा सां पवित्र रहण जी प्रतिज्ञा कंदा आहियूं न, त सम्झो इहो तॾहिं असां ब्राह्मण कहलाईंदा आहियूं। ब्राह्मण अर्थात पवित्र आत्मा न। दुनिया में जो ब्राह्मण आहे न, देहधारी ब्राह्मण, उहो त विकार में वेंदा आहिनि, उहो नामधारी ब्राह्मण आहिनि, लेकिन जो असली कर्तव्य हूंदो आहे न ब्राह्मणनि जो, उहो न कंदा आहिनि। उहो अॼुकल्ह सभु कुझु में मिलावट थी वई आहे न, सभु धर्मनि में बि मिलावट थी वई आहे। चईंदा न पहिरियों असांजे ज़माने में ईअं न थींदो हुयो, पहिरियों ईअं थींदो हुयो, पहिरियों ईअं थी, अॼु सभु कुझु मिलावट थी वई आहे। त उहे ई बाबा असांखे चवनि था
कि जीवन में परमात्मा से पवित्र रही करे, परमात्मा से प्रतिज्ञा करे करे असांजी स्थिति ॾाढी सुठी ऊंची थी वेंदी आहे। असां पवित्र रहंदा आहियूं त असांजी आत्मा जी स्थिति ॾाढी सुठी थींदी आहे। इहे स्थिति जॾहिं असां हिकदमि अचल अॾो मतिलबु पवित्र आत्मा परमात्मा जी छित्र छाया जे हेठि रहण वारी आत्मा के जीवन में कॾहिं कोई ॻाल्हि हिलाए न सघंदी है न, कॾहिं कोई ॻाल्हि हुनखे हिलाए न सघंदी आहे। हुनजी स्थिति सदा हिकरस रहंदी आहे, सदा निश्चिंत बेगमपुर जा बादशाह ठही वेंदा आहिनि है न। उहा सर्व इच्छाउनि सां बि मुक्त थी वेंदी आहे। जॾहिं असां परमात्मा जे श्रेष्ठ मत ते हलंदा आहियूं न त असांखे जीवन में कोई इच्छा ई न रहंदी आहे। ईअं लॻंदो आहे सभु कुझु मिली वियो। जेके भॻवान जी यादि मन में रहंदी आहे न उनखे जीवन में कॾहिं कोई प्रकार जी इच्छा न रही सघंदी आहे, छो जो हुनजो मन में शुद्ध मन भॻवान जी यादि त सर्व प्राप्ति संपन्न थी वेंदी आहे न। जीअं माण्हुनि खे लॻंदो आहे मां हीअ खायां त मूंखे सुठो लॻे, हीअ पायां त सुठो लॻे, हेॾे वञा त सुठो लॻे, हिन सां ॻाल्हायां त सुठो लॻे, लेकिन हुनखे उहो सर्व रस परमात्मा जे संग में मिली वेंदा आहिनि त उहा इच्छा मात्र अविद्या थी वेंदी आहे। स्लोगन आहे अटूट निश्चयों फलक सां चओ मुंहिंजो बाबा, त कॾहिं बि कोई परिस्थिति कोई ॻाल्हि असांजे समीप बि न अची सघंदी है न। अटूट निश्चयों फलक सां चओ मुंहिंजो बाबा, त असांखे जीवन में कॾहिं बि कोई ॻाल्हि जे कारण तकलीफ़ न थींदी। मुंहिंजो बाबा मतिलबु मुंहिंजो परम पिता परमात्मा शिव बाबा, त असां हर प्रॉब्लम सां मुक्त थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।